दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों जीअं त हीअ तव्हांखे मां सिर्फ़ु सारंग मां हिकिड़ो बैत ॿुधायां थो जेको शाह लतीफ़ भटाईअ ॿुधायो आहे त जैसलमेर खां ई मींहुं ॿुधायो आहे त जैसलमेर खां ई मींहुं अचे थो, खिमियूं अचनि थियूं पर सॼे मुल्क में वञनि थियूं। ऐं तव्हां सभिनी जो ॿुधल हूंदो पर वरी मां बि तव्हांखे पंहिंजी नंढड़ी निमाणी कोशिशि सां ॿुधायां थो त मोटी मांडाणनि जे वारी कयाई वार विजूं वसण आयूं चोॾ साईं चौधार के उथी वयूं इस्तंबोल ॾे के मुड़ियूं मगरब पार के चमकनि चीन ते के लहनि समर कंदियुनि सार के रमी वयूं रोम ते के काबिल के कंधार के दिल्ली के दखन के पूरब पुछनि गिड़नि मथे गिरनार कहीं जुंबी जैसलमेर तां ॾिना बेकानीर बुकार कनी भुज भिॼायो कनी ढट मथे डार कन अची उमरकोट तां वछाया वलहार साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। शाह लतीफ़ साईं सॼी सिंध खे त दुआ ॾिनी आहे पर सॼे आलम खे दुआ ॾिनी अथई। तव्हां बि सभु जेको आहे सो हिन महिल सॼी सिंध में हिकिड़े पासे त दरिया जो पाणी ॿोॾ ऐं ॿियो वरी मींहुं ॿोड़े छॾियो ऐं केतिरा ई ॿार ऐं केतिरा बचा सभु दर ऐं जुगा माण्हुनि जा कनि जा माल मता बि लुड़ी विया त कनि के बुख ते त के उञ ते सो सभिनी जे लाइ जेको आहे सो दुआगू आहियूं। दोस्तो हीअ नंढड़ी हिकिड़ी निमाणी कोशिशि थी मुंहिंजी, उमेदु तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो सुठी लॻेव त पोइ हिनखे शेयर कयो। शाह जो बैत आहे हिकु पासे ॾऊं बाक़ी मां त हिकिड़ो अदना गुनाहगार आहियां। ऐं वीडियो शेयर कयो, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो, लाइक कयो, कमेंट कयो, पेज लाइक कयो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह जे पनाह में हुजो। ख़ुदा हाफ़िज़।